अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। अगर जब कीअं आहियो? तबियत कीअं आहे? तबीयत में ख़ासि उहो मज़ो कोन्हे, डॉक्टर वग़ैरह ॾे वञणु न थियो त आहे। तव्हां ॻाल्हि कई टेस्ट जी, जी, घणो ख़र्च ॿुधायो? 16,000 टेस्ट वग़ैरह जो, जी। माना ॿी दवाई वग़ैरह टोटल रखनि माना। जीअं त सभ खां पहिरियां असां ॾे अलाह पाक सखी बाने मोकिलिया भाउ मुंहिंजे ही 5,000 रुपया। ठीकु आहे मुंहिंजा भाउ? जी उन खां बाद असां ॾे ॿिए भाउ मोकिलिया ही 2,000 रुपया। जी टे भाउ असां ॾे जेको हुनजो हाल हुयो, हुन भाउ मूं ॾे मोकिलिया ही 600 रुपया। हाणे ही थी विया तव्हांजा 7,600 रुपया। जी जी 7,600 थिया न? हा, हाणे मूंखे को परेशानी 2-3 ॾींहंनि खां त 7,600 ते मां छा वञा? बिल्कुलु वरी हे बिल्कुलु। ॾींदो मां तोखे, तूं इहे बि जीअं 2,000 खाई वियो त जी पेट में या बचण जे जी लाइ जी त हे बि खाई वञे हा। बिल्कुलु बिल्कुलु। पोइ ॾाढी बेवसी वारी सूरत हाल हुई। मूंखे त ॾुख थो थिए, ही जेके असांजा वीडियोस वग़ैरह ॾिसंदा आहिनि, ख़ासि करे रते दरे वारा, अफ़सोस जहिड़ो मक़ाम। मां त हिकिड़ा 7,600 रुपया उहे बि मां ॻणिया चूंड दोस्तनि ई मोकिलिया, पर रते दरे में कंहिंखे बि रहम कोन आयो। हे जिन खे तूं वोट ॾींदो आहे न, जेके पिनण ईंदा अथई, अची ईअं झोलियूं खणी बीह रहंदा अथई, ॿाहूं ॿधंदा अथई, उहे बि कोन आया। न न न कंहिं मूं ॾे कंहिं फोन कई। आख़िर त बेवस थी, जॾहिं बि मां मजबूर थींदो आहियां त अलाह पाक, मां त यकीन खे हथ खणी दुआऊं कंदो आहियां हिन शख़्स खे, यूके वारे भाउ खे, जंहिंखे मां अर्ज़ु रखियो मां तव्हांजे लाइ त सर असांखे रिपोर्ट कराइणी आहे। 16,000 रुपया हिन जा रिपोर्ट जा लॻनि था। 7,600 रुपया हिन महिल ताईं जमा थिया आहिनि। हुन चयो घणा खपनि? जी मां चयो सर हे एतिरो अमाउंट आहे टोटल। हुन छा कयो, 10,000 रुपया मां ॾे मोकिलियईं। जी साईं। माना 8,400 रुपया अगरि जेकॾहिं मां हुन ॾे घुर कई त हुन मूंखे 10,000 करे मोकिलिया। शुक्र अल्हम्दुलिल्लाह उन 10,000 खां बाद तव्हांजो ईअं सम्झो किराए वारो मसइलो थियो या तव्हांजे टेस्टनि वग़ैरह वारो मसइलो थियो, ही तव्हांजो मुकमल थी वियो। ही तव्हांजा टोटल पैसा अथव 17,600 रुपया। 17,600। जिन दोस्तनि तव्हांजे लाइ अमानतूं मोकिलियूं, उन लाइ छा चवणु चाहींदव? साईं मां तमामु थी शुक्रगुज़ार आहियां, तमामु जिन्हनि हे अमानतूं दोस्तनि मदद कई आहे, तमामु मां उन्हनि जो थोरो नथो लाहे सघां सर। थोरा त कान्हनि अदा, हू पंहिंजे रब खे राज़ी करण ख़ातिर था कनि, गफ़ाम था दोस्तनि तव्हांजी मदद कई। असल हक़ीक़त ते अचो, जी साईं। मां माज़रत खां आहियां, नाराज़ बि न थिजो। भई ही जेके असांजूं कम्यूनिटियूं थींदियूं आहिनि, उन्हनि जा इतिहाद थींदा आहिनि, सम्झो था न मां जी किथे जी थो ॻाल्हायां। जी साईं। मां बिल्कुलु। ज़ात जो नालो बि नथो वठणु चाहियां त मतां कोई दोस्त रंज थी वञनि। जी उहे साईं। छा ॾंडा खणण लाइ हूंदियूं छा त हथियार सिधा की ॾंडा खणो त पोइ सही आहे, बाक़ी कंहिं ग़रीब मिसकिन जी मदद लाइ न आहिनि इहे तंज़ीमूं। साईं बसि उहे पंहिंजे वक़्त जे आधार माना इहे कम करे आवाम खे या असां जहिड़नि ग़रीबनि मिसकिननि खे ॾटो ॾेई कम वठी बसि पोइ हलिया वेंदा आहिनि। पोइ वरी न को कंहिंखे कोई माना सुञाणींदो आहे। पंहिंजे मुफ़ाद। पंहिंजे मुफ़ाद जॾहिं पंहिंजो को अहिड़ो को कमु हूंदनि वोट वग़ैरह या को काॾे हलण जे लाइ, रैली जे लाइ, त पोइ घर घर अची दर खड़काईंदा त बाबा निकिरो निकिरो। ऐं मदद करण जे लाइ उहे कॾहिं बि न कंहिंखे सुञाणींदा। अगरि कंहिंखे चवंदासीं बि सही, पोइ बि बसि ईअं हा हा करे बसि जान छुटी। हिन टाइम ताईं को बि रिज़ल्ट माना इन्हनि जो न आहे। बसि त अलाह हिदायत ॾींदनि, वधीक मां छा थो चई सघां। मुंहिंजे अंदर में त ईअं सम्झो त फट थी विया आहिनि, हाणे ज़ख़्म थी विया आहिनि, त हीअ रते दरे वारनि जे लाइ केतिरो कुझु बि कयां थो। पर बिल्कुलु बिल्कुलु। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त उन्हनि मां कंहिंखे बि हीउ दर्द महसूसु नथो थिए। हाणे केरु सम्झाए हिननि खे? जेके तव्हां शादियुनि ते गोलियूं हलायो त हिकु गोलीअ जी क़ीमत घणी आहे? 300 खां 500 रुपया। जी हा, बिल्कुलु आहे। केॾी ख़ुशीअ सां गोलियूं हलाईंदा आहिनि। हा राति जो सुम्हंदा हूंदव त आवाज़ डेली अचनव था अॼुकल्ह डेली फायरिंग अचनि जा। था, हा, डेली डेली अचनि था, एॾियूं फायरिंगियूं जंहिंजी हद न आहे। बेइंतहा फायरिंग थी थिए शहर अंदरि। उहे तव्हांजे लाइ ख़ुशियूं आहिनि, पर हिन जी ज़िंदगी या हिन जे बचड़नि जो मुस्तक़बिल उहो तव्हांखे नज़र नथो अचे। उन खां अलावा मुंहिंजा भाउ,
तव्हां ॾिठो हूंदो त ओ वॾा जेके कामोरा भोतार कोई अचे नथो त केतिरा हुननि जहिड़ा जशन था थियनि, कढ़ायूं थी थियनि, हा बिल्कुलु, हा, कीमा बिल्कुलु। कबाब था थियनि, वॾा उन ते पोइ प्रोग्राम वॾा थियनि। प्रोग्राम थींदा। अच्छा, बिल्कुलु। उन ते वरी राग थींदा, राग हा। ते साईं ॾाढो नाच कंदा, नाच करे वरी हुनजे मथां पैसनि जी घोर थींदी, जी साईं, बिल्कुलु ईअं ई लखे ॻाल्हि आहे। रुपया लुटाईंदा, लुटाईंदा, बिल्कुलु पर ईअं ई कंहिं आहे। मज़लूम जी ज़िंदगी न बचाइजो। तव्हां न सिखिया आहियो न, वञो करे शादी हालनि ते वञी ॾिसो त कीअं इहे पैसा ईअं पेरनि में पिया आहिनि ज़मीन ते, उहे पट ते रुलनि था पिया, उहे तव्हां विञाइण लाइ तयारु आहे, पर कंहिं मज़लूम लाइ हिकिड़ो रुपयो छा चयऊं, पुड़ी पुड़ी तला न सम्झो तव्हां। मूं सलीमुल्लाह जलबाणी ते मौला जा अहसान आहिनि, जेके चया से कया, पर तव्हांखे छा, तव्हांखे दर्द नज़र नथो अचे। अरे तव्हां त एतिरे क़दुरु, अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, मूंखे हिननि खे त गुस्सो थो अचे जो एतिरो नथो थिए, जेकॾहिं कंहिं मज़लूम ई तव्हां लाइ पोस्ट असां का शेयर कयो, तव्हां हुन दर्द रुगो अॻिते ताईं शेयर नथा करे सघो, तव्हांखे तकलीफ़ थी पहुचे। ईअं थो लॻे ॼण को सलीमुल्लाह तव्हांजे खीसे मां पैसा कढी ॾींदो, ॿुधी मरण जो मक़ाम। जी साईं, अलाए बिल्कुलु। कहिड़े मुआशिरे में था रहूं जिते दर्द ॾेखारे ॾेखारे थकी था पऊं, अदा न जमा। जी, जी। यार सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे, तुंहिंजा हाणे ॾिसां त गुलनि जहिड़ा मासूम बचड़ा, तूं कमाइण खां हलाक लॻो पिया, 4 महीना ॿुधाए, बिल्कुलु। हा घर जो गुज़र सफ़र कीअं हलंदो हूंदो, बसि अलाह खे अलाह, ख़बर। अलाह। हा मुंहिंजा भाउ बचण जी ज़रूरतूं कीअं पूरी थींदियूं हूंदियूं, उहो बि रब बहितर थो ॼाणे। बिल्कुलु ईअं ई आहे। कहिड़े कम जा इहे खून जा रिश्ता, कहिड़े कम जी आहे इंसानियत, वरी असां सॾायूं था त असां मुस्लमान आहियूं, इहा मुस्लमानी इहा सम्झे थो जो असांखे हिकु ॿिए दर्द नज़र न अचे। बिल्कुलु। छा न हक़ रखिया विया आहिनि पाड़े वारनि जा, त जेको तव्हां खाओ उहो पाड़े वारे खे खारायो, ही त तव्हां हुन खां गभो बि खसियो था। बार बार तव्हांखे रिक्वेस्ट कंदो रहंदो आहियां त जेकॾहिं तव्हां मदद नथा करे सघो त हिननि जो आवाज़ उन्हनि ताईं पुॼायो जेके इन इबादत खे, इन ख़िदमत खे पंहिंजी इबादत सम्झंदा आहिनि, तव्हां उनखे बि नथा सम्झो। तव्हां हिकिड़े कमेंट खां बि लवाईंदा आहियो, तव्हांखे शायदि इहा ख़बर न हूंदी त हिन सां असांजी रीच वधंदी आहे, उनजे करे वरी ॿिया दोस्त अची वेंदा आहिनि। हिननि जी जॾहिं मज़लूम जी काई पोस्ट तव्हांजे अॻियां अचे थी, नज़र अंदाज़ था कयो। ख़ैर अदा, रब जा लखे करोड़े अहसान, मां तव्हांजे आॾो जेको वाइदो करे वियो हुयुसि सो असां तव्हांजे अॻियां पूरो कयोसीं। जी साईं, तव्हांजा वॾियूं महिरबानियूं, लख थोरा आहिनि जे असां जहिड़नि ग़रीबनि जे लाइ तव्हां आवाज़ उथारियो था। हाणे मूंखे आख़िर में कसीदो त ॿुधाईंदे न ॿुधाईंदे, जी बिल्कुलु। कसीदो हुजणु खपे हा। मौला शाह में। जी बिल्कुलु। जी मौला अलीअ जो नारो हण तूं मुश्किल में, मौला अलीअ जो नारो हण तूं मुश्किल में, सब जो मौला अलीअ मालिक, तुंहिंजो बि मौला अलीअ मालिक है, मौला अलीअ जो नारो हण तूं मुश्किल में।